नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त खैबर मां ख़बर ईंदा बेटशाह लाखणी लतीफ़ जे वालिद जे नाले सां मंसूब गवर्नमेंट प्राइमरी स्कूल शाह हबीब बुनियादी सहूलतुनि खां वांझियल स्कूल में कमरनि ऐं फर्नीचरनि जी खोट हुजण सबब गुलनि जहिड़ा ॿार सख़्त सीअ में पट ते वेही इल्म जी उञ उजाइनि था। इन स्कूल में शागिर्दनि ऐं शागिर्दियुनि जो तइदाद 450 खां वधीक आहे, जंहिं सबब स्कूल में कमरनि जी खोट सबब खुले आसमान ज़मीन हेठि मासूम ॿारड़ा तालीम हासिल करण लाइ मजबूर आहिनि। स्कूल में पीअण जे साफ़ पाणी जी सहूलत न हुजण करे स्कूल जा ॿारड़ा जर जो ज़हरीलो पाणी वापराइण लॻा आहिनि, जंहिं सबब केतिरा मासूम ॿार पेट जे मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि। उन मौके ते स्कूल जे उस्तादनि जो चवणु हो त असां ज़िले मटियारी जे एजुकेशन जे आला ऑफिसरनि खे पिण इतला कयो वियो, मगर असांजी हिकु बि नथी ॿुधी वञे, जंहिं सबब स्कूल में ॿारनि खे तइलीम ॾियण में सख़्त मुश्किलात थींदी आहे। हिन जदीद दौर में बि हिन स्कूल खे तमाम सहूलतुनि खां महरूम रखियो पियो वञे। हिननि वज़ीर आला सिंध, वज़ीर तालीम ऐं वस वारनि खां मुतालबो कयो आहे त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे वालिद जे नाले सां मंसूब हिन स्कूल में फर्नीचर, कमरनि, उस्तादनि समेत पीअण जे साफ पानी की सहूलत फराहम कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।